हृदय सराहत सियलो नाई गुर समीप गवने दो भाई राम कहा सब कौशिक पाही राम कहा सब कौशिक पाही सरल स्वभाव छुअत छल नाही सरल स्वभाव छुअत छल नाही हृदय सराहत सियलो नाई गुर समीप गवने दो भाई गुर समीप गवने दो भाई। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, श्री रामचरितमानस तैं सत्संग करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। बालकांड हली रहियो आहे 237 नंबर दोहो। पुष्प वाटिका जो वर्णन श्रवण कयोसीं, जिते राम ऐं सीता जो मिलन थियो। पहिरीं मुलाक़ात सॼे रामायण में सीता जी एंट्री इते थी, पुष्प वाटिका में। हिकु श्रृंगार जो इहो अध्याय हो, पर एॾो शालीन तरीक़े सां तुलसीदास रखियो जो आध्यात्मिक पियो लॻे। पर कई संतन महात्माउनि इन खे अलॻि अलॻि पंहिंजे तरीक़े सां बि पेश कयो आहे। रामलीलाउनि में बि वधाए चढ़ाए विस्तार सां इन प्रसंग खे पेश कंदा आहिनि। जीअं सखियुनि जो वर्णन या मालिन जो बि वर्णन मंचन थींदो आहे कि राम मालिन खां आज्ञा तो घुरे पुष्प टोड़ण जी। उन में संवाद लंबो लंबो हलंदो आहे। त उन में हिकिड़े संत हिन खे श्रृंगार युद्ध नालो ॾिनो आहे। पुष्प वाटिका में हिकु लड़ाई थी आहे हुन जे हिसाब सां, हिकिड़े संत जे हिसाब सां। पर कहिड़ी लड़ाई? राम खे प्रेम जे पाश में ॿधण जी, कैद करण जी लड़ाई हुई।
राम ऐं हिक तरफ़ राम लक्ष्मण हुआ, ॿिए तरफ़ सीता ऐं उन जूं सखियूं। पोइ उन में इहो थियो कि पहिरीं सखियुनि पहिरीं राम तीर हलायो, कहिड़ो? पंहिंजे सौंदर्य जो। सखियूं, हिक सखी हूअ थी वई, घायल थी वई। उन ॿियनि खे ॿुधायो त सभु अची वयूं, सभु आयूं त सीता जे छेर ऐं कंगणनि जेको आवाज़ कयो, इहो सीता जे तरफ़ां तीर हलियो राम जे तरफ़, जंहिंमें जेको राम घायल थी वियो। पोइ वरी लंबो को सुठो वर्णन उन कयो संत। पोइ सखियूं चवनि थियूं कि आख़िरीअ में जेको चई न कि सुभाणे वरी ईंदासीं, त उन संत ईअं पेश कयो कि सुभाणे वरी रही सही कसर, सुभाणे पूरी कंदासीं, हुजेव त अचिजो। ऐं आख़िरी ईअं थियो कि सीता राम खे अखियुनि जे ज़रिए हृदय में विहारे अखियूं बंदि कयूं, त इन खे चयो वियो कि आख़िर राम क़ैद थी वियो सीता जे बंदी गृह में। ऐं पोइ सीता वञी भवानी माता खे ॿुधायई कि राम खे क़ैद कयो आहे, जीत थी वई, आशीर्वाद ॾे। प्रसंग हुन जो आहे, प्रेम प्रसंग आहे, पर तुलसीदास शालीनता सां रखियो। पोइ अॻिते ही चौपाइयूं अचनि थियूं कि सीता वई हली पंहिंजे महल में, राम ऐं लक्ष्मण बि आया गुरुअ वटि, पर राम हृदय में सीता जे सौंदर्य जी साराह कंदो पियो अचे। हृदय में, हृदय सराहत सीय लोनाई, गुरु समीप गवने दो भाई। हाणे गुरुअ जे पास विया, गुल ॾिननि गुरुअ खे, जेके गुरुअ जे लाइ पटे आया हुआ पूॼा जे लाइ। गुल ॾेई करे राम सॼी ॻाल्हि करे ॿुधाई गुरुअ खे कि अॼु राजकुमारी सीता आई हुई साहेड़ियुनि सां गॾु गौरी पूजा करण, बिल्कुलु सरलता सां, सहजता सां। उहो लिखियल कान्हे ॿियो छा छा ॿुधाईंसि राम, पर तुलसीदास लिखियो आहे, राम कहा सब कौशिक पाही। छो त राम जो स्वभाव कहिड़ो आहे? सरल स्वभाव, छुअत छल नाही। राम जो स्वभाव सरल आहे, छल कपट कान्हे। तुलसीदास चए थो छुअत छल नाही, मतलब स्पर्श भी न करे सघे छल कपट। किन किन माण्हुनि खे छल छुई वेंदो आहे, हूंदो कोन थन मन में छल कपट, पर हिकु स्पर्श छल करे वेंदो आहे त उनखे बि चइबो आहे कि आख़िर हिन ते हवा लॻी वई छल जी, छल कपट जी, पूरी तरह सां न, पर थोड़ो थोड़ो ई बि हाणे करे थो। पर राम खे छल स्पर्श भी कोन कंदो आहे। सरल स्वभाव, छुअत छल नाहे। हू सच ॻाल्हाईंदो आहे ऐं सरल भगवान आहे। सुमन पाए मुनि पूजा कीनी, पुन आशीष दो भाई न दीनी। उन मुनि विश्वामित्र गुल वठी करे पंहिंजी पूजा कई, ॿिन्हिनि भाउरनि खे आशीर्वाद ॾिनो, कहिड़ो? सफल मनोरथ हो तुम्हारे, राम लखन सुन भय सुखारे। होॾां सीता खे पार्वती आशीर्वाद ॾिनो कि तुंहिंजो मनोरथ पूर्ण थींदो। हिन खे गुरुअ आशीर्वाद ॾिनो। चाहे कोई देवी देवता आशीर्वाद दे या कोई सदगुरु सुजान गुरु आशीर्वाद दे, तो ॿई बराबर आहिनि। ऐं हिन वाटिका में
राम आयो आहे गुरुअ जे कम सां, सीता आई देवीअ भवानीअ जे कम सां। मोरारी बापू चवंदो आहे हिते कि नौजवाननि खे घुर्जे कि पार्क में वञनि, वाटिका में वञनि, जंगल में घुमण वञनि, पर गुरुअ जे कम सां वञनि। मतलब सतगुरु ऐं छोकिरी वञे त गौरी पूजा जे लाइ बाग में वञे त बुरो न आहे। राम लखन सुन भय सुखारे। राम लक्ष्मण सुखी थिया कि असां कुछ गलत कोन कयो आहे, गुरुअ खे सभु ॿुधायोसीं जीअं जीअं थियो, ऐं गुरुअ आशीर्वाद बि ॾिनो अथई, त इन करे सुखी थिया। हाणे अॻिते छा थियो? ॾींहुं थी चुको हो त भोजन कर भोजन मुनि बर विज्ञानी। भोजन कयनि सभिनीनि, पोइ लॻे कहनि कछ कथा पुरानी। वरी सत्संग शुरू थी वियो। पिछली रात सत्संग रात जो थियो हो, ऋषि विश्वामित्र कयो वई, हाणे ॾींहं जो करे चयईं, छो त चयो हूंदई न कि तव्हांजो भरोसो कान्हे, तव्हां थोरी देरि वेंदा आहियो घुमण, पोइ राति जो 12 बजे वापसि ईंदा आहियो, त इन करे अॼु कथा ॾींहं जो कंदासीं, पोइ जेॾां खपेव वञो। त अॼु ॾींहं जो कथा कई विश्वामित्र। कर भोजन मुनि बर विज्ञानी, लगे कहन कछु कथा पुरानी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। कर भोजन मुनि बर विज्ञानी, लगे कहन कछु कथा पुरानी। लगे कहन कछु कथा पुरानी। सत्संग थियो, भोजन खाई करे पोइ थोरो सत्संग थियो। पोइ विगत दिवस गुरु आयस पाई, शाम अची थी, संध्या करन चले दो भाई। गुरुअ आज्ञा कई कि हाणे संध्या कयो। संध्या ख़बर अथव छा थींदी आहे? असां हिंदू धर्म जो ख़ासि अंग आहे संध्या करण, सुबुह जो ॿियो शाम जो। सरल भाषा में समझो कि शाम जो संध्या जे वक़्तु कुझु आरती करण, पूजा करण, ध्यान करण, कुझु पाठ करण, स्वाध्याय करण, भगवान जो जाप करण। सरल भाषा। हूअ संध्या जी विधि बि आहे, पर उद्देश्य इहो ई आहे कि असां हिंदू टे टाइम संध्या थींदी आहे, ॾींहं जो बि। पर हाणे उहो कोन्हे ज़मानो, त ईअं सम्झो शाम जो जेको सत्संग में अचो था न, इहा संध्या थी वञे। असांजी संध्या जे टाइम संध्या थी वञे। इहो टाइम थींदो ई उन जे लाइ आहे, ध्यान जे लाइ। सांसारिक कम छॾे करे, भोगनि जा कम छॾे करे, संध्या भगवान जे लाइ। खाइण पीअण बि छॾे करे, संध्या जो रोटी पाणी, पिज़ा बर्गर न खाइण खपनि। इहा हिकु वेला आहे, राति ऐं ॾींहं जो मिलन। उन में त भगवान खे यादि करणु खपे। त संध्या इहा आहे सत्संग। राम ऐं लक्ष्मण हलिया आहिनि संध्या करण जे लाइ, गुरुअ जी आज्ञा पाए करे उतां निकिता। किथे सुठी जॻह ॾिसी करे उन्हनि खे उते करणी हुई। उहा विधि थींदी आहे सॼी, आचमन थींदो आहे, देवताउनि जो आह्वान, दिशाउनि जो आह्वान, उहो करण त विया।
पर जीअं ई राम पूरब दिशा जे तरफ़ मुख कयो ऐं इहो ई समय हो त चंद्रमा नज़र अची वियो, पूर्ण चंद्रमा, फुल मून। राम ते सीता जो प्रेम बाण त लगी चुको हो, त हाणे संझा आयो त हो करण, पर संझा विसरी वई, सीता पे याद अचे, जानकी। उन चंड में भी उनकी जानकी सीता पे नजर अचे। प्राची दिस ससी ओयऊ सुहावा, सीय मुख सरस देख सुख पावा। कि अरे ये त हिन जो मुख त सीता जहिड़ो आ। मन में तो राम ये सोचे, हिन जो मुख सीता जहिड़ो आ। चांद से के देखा है कहीं मेरे यार सा हसी। चांद ने कहा चांदनी की कसम नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, ढूंढा हर जगह शबाब तेरा ढूंढा। कलियों से मिसाल तेरी पूछी, फूलों में जवाब तेरा ढूंढा। मैंने पूछा बाग से फलक हो या जमी, ऐसा फूल है कहीं। बाग ने कहा हर कली की कसम नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, की रवानी जुल्फ है कि रात की कहानी। होठ है कि आईने कंवल के, आंख है कि मैं कदों की रानी। मैंने पूछा जाम से फलक हो या जमी, ऐसी मैं भी है कहीं। जाम ने कहा मैं कशी की कसम नहीं, नहीं। मूंखे इन जो मतलब कोन्हे ख़बर, हिननि जेके अखर आया मूंखे इन जो मतलब कोन्हे ख़बर। बस चांद अखर आयो आहे ऐं धुन सुठी आहे ऐं प्रसंग आयो आहे। राम चंद्रमा के ॾिसी करे, फुल मून के ॾिसी करे ये चए पियो तो। मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसी। चांद ने कहा चांदनी की कसम नहीं, नहीं, नहीं।
न पाई, लुट गई खुदा की बस खुदाई। मीर की गजल कहूँ तुझे मैं, या कहूँ खयाम की रुबाई। मैं जो पूछूं शायरों से ऐसा दिल नशी, कोई शेर है कहीं शायर कहे शायरी की कसम नहीं, मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी। चांद ने कहा चांदनी की कसम नहीं, नहीं, नहीं। जानकी, राम जो भाव ॿुधो, जानकी, जानकी बिन जान की, सम्झा। हिकिड़े सरदार खे कंहिं चयो, अरे तूं हिते वेठो आहीं, तुंहिंजे घर बाहि लॻी वई अथई। त चई न, चईंसि बाहि लॻी वई आहे। सरदार खे कंहिं चयो त सरदार चई मैनू की, त हुन चईंसि तुंहिंजे घर लॻी आहे। त बि चईंसि तैनू की, तोखे छा। त हिते आहे जान की बिन जान की, राम तो चए। इहो मोरारी बापूअ जो कि जानकीअ जे बिना जान कहिड़ी। राम खे अॼु प्रेम थी वियो आहे ऐं सॼे संसार खे मैसेज हली वियो कि प्रेम करणु गुनाह कान्हे, पर सही सही जॻह ते। हू ॾिसी करे स्वार्थ ॾिसी करे न, पैसो ॾिसी करे न। अॼुकल्ह पैसो ॾिसी करे, पैकेज ॾिसी करे प्रेम पिया था थियनि पिया था न। पैकेज ॾिसी, छोकिरे खे छोकिरीअ सां, छोकिरीअ खे छोकिरे सां न। वीचार मिलनि, गुण मिलनि, स्वभाव मिलनि। त राम प्रेममय थी वियो आहे, जो आयो आहे पूजा करण, सत्संग करण, संझा करण, पर कई कोन। छो त लिखियल ई कान्हे। लिखियल इहो आहे, संध्या करन चले दो भाई। ऐं जेॾी महिल वापसि आया त लिखियल हो कि आया बस, संध्या करे कोन आया। वो प्रेम में भरियल राम चंद्रमा खे ॾिसी करे चए थो ही आहे जानकी। पर हिकदम राम जो प्रेम एॾो वधियो सीता जे लाइ, जो चंद्रमा भी उनजे अॻियां फिको पवण लॻो। त राम चए थो न, चंद्रमा में त ॾाढा दोष आहिनि, मां हिन खे महानता छो प्रदान कयां चंद्रमा खे। सीता सां बराबरी करे हिन जी छो वॾाई मां वधाए छॾियां, जबकि हिन में त ॾाढा अवगुण भी आहिनि। बहुर विचार कीन मन माही, सिए बदन सम हिम कर नाही। सीता जे बराबर ही हिम कर माना चंद्रमा काने। जन्म सिंधु पिन बंधु विष, दिन मलिन सकलंक। सिय मुख समता पाव किम, चंद बापुरो रंक। चंद बापुरो रंक। चए तो मां कीअं तुलना कयां चंद्रमा जी सीता सां। सीता में कोई दोष कान्हे ऐं चंद्रमा में जन्म सिंधु। हिन जो जन्म थियो आहे समुंड मां, खारे समुंड मां। ऐं बंधु विष, उन ई समुंड मां ज़हर भी निकितो हो। त चंद्रमा जो भाउ आहे ज़हर, विष। उन जे अलावा दिन मलिन सकलंक,
ॾींहं जो त ये मलीन थी वेंदो आहे, मतिलबु नज़र ई कोन ईंदो आहे। हिन जो तेज घटिजी वेंदो आहे सूरज जे अॻियां, निस्तेज थी वेंदो आहे। ऐं वरी कलंक बि अथसि, कारा दाग अथसि चंद्रमा खे। इहो किथां सीता जे मुख जी समता करे सघंदो? सीय मुख समता पावकम चंद्र बापूरो रंक। सीता जो जन्म थियो आहे किथां? अगर हूअं ॾिसो त अयोनिज, सीता धरतीअ मां उत्पन्न थी आहे। ऐं हूअं बि ॾिसो पालक जेके आहिनि माता पिता, त राजा जनक जहिड़ो हुनजो पीउ आहे, जेको ज्ञानी बि आहे ऐं हुनजे संग में माण्हू तरी बि वञनि, उनजो पिता अहिड़ो आहे। उनजा भावर बि सुठा आहिनि, ज्ञानी। हिन जो भाउ त हू विष आहे चंद्रमा जो। ऐं घटिजंदो वधंदो रहंदो आहे। घटई बढ़ई बिरहिन दुखदाई, ग्रसे राहु हुनजी संधि पाई। ही घटिजंदो आहे, वधंदो आहे। ऐं वरी जॾहिं फुल मून थी बि वेंदो आहे त राहु अची हिनखे ग्रहण लॻाईंदो आहे। कोक शोक प्रद पंकज द्रोही, अवगुण बहुत चंद्रमा तोही। कमल जो वैरी आहे चंद्रमा, छो त कमल जो गुल राति में मुरझाइजी वेंदो आहे। पोइ जॾहिं सूर्योदय थींदो आहे त वरी उहो टिड़ी वेंदो आहे कमल जो गुल। त चए थो कमल जो बि दुख ॾियण वारो आहे। ऐं जेको चकवो पक्षी थींदो आहे, उहो चंद्रमा खे पियो निहारींदो आहे त चकवे जी जेका जाल आहे चकवी, उहा चंद्रमा सां नाराज़ रहंदी आहे। त राम भॻवान चए थो चकवीअ जो दुश्मन आहे चंद्रमा। ऐं ॿिया बि जेके आहिनि, बिरहिन दुखदाई, विरह में रहण वारियुनि स्त्रियुनि खे दुख ॾियण वारो आहे। त इन करे चंद्रमा सीता जे अॻियां कुझु बि कान्हे। वरी ईअं थो चए, बेदेही मुख पट तर दीने, होय दोष बड़ अनुचित कीने। सीय मुख छवि विधु ब्याज बखाने। अहिड़े तरीक़े सां सीता जे मुख जो वर्णन करे। ऐं चङो टाइम थी वियो, हिननि खे ख़बर ई कोन पई। लक्ष्मण त बसि आज्ञा में हूंदो आहे, राम खे ख़बर कोन पई। चङो टाइम थी वियो आहे, रात थी वई आहे। त जल्दी हलिया गुरु पहे चले, निसा बड़ जानी। निसा बड़ माना रात वधीक थी वई आहे। ऐं गुरुअ पहिरीं चयो वई, इन करे मां सत्संग अॼु पहिरियों ई थो करे छॾियां, तव्हां पिया अचो आराम सां। त हाणे जीअं ई आया गुरुअ वटि, प्रणाम करे, कर मुनि चरण सरोज प्रणामा, आयुस पाए कीन विश्रामा। गुरु मुस्कुराए करे चए थो, अची विया, हाणे तव्हां विश्राम कयो। छो त सुभाणे धनुष यज्ञ ॾिसण हलणो आहे। त आया, विश्राम कयनि, आयुस पाए कीन विश्रामा। सुम्हिया पिया आहिनि ॿई भाउर। सुबुह थियो, सुबुह जो राति, हाणे राम खे निंड आई अलाए कान आई, लिखियल कान्हे। सुबुह थियो, भगवान राम उथियो, विगत निसा रघुनायक जागे, बंधु बिलोक कहन असलागे। राम उथियो आहे, उहो भुलिजी वञो थोरी देर जे लाइ कि भगवान आहे, राम असांजो नायक आहे, हिन कथा जो हीरो आहे। उहो उथियो, अॼु ख़ुशि लॻो पियो आहे। प्रेम माण्हूअ खे प्रसन्नता ॾींदो आहे। राम अॼु निंड मां उथियो आहे त ओॾी महिल उहो अरुणोदय, सूर्योदय खां पहिरीं जो माहौल अरुणोदय। राति बीतजी चुकी आहे, पर अञा सूर्योदय कोन थियो आहे, त हिनखे अरुणोदय चइबो आहे। हा, जेका लालिमा हूंदी आहे न, हा उहा हुई। त राम ॾाढो प्रसन्न थी करे लक्ष्मण खे कुझु भाव थो रखे प्रकृतिअ जा, इन सूर्योदय जा, अरुणोदय जा।
ॾिसो आहिनि त अयोध्या जा, इन्हनि जो घर अयोध्या में आहे, पर अॼु परदेस में आहिनि इहे, पर सूरज त हिकिड़ो ई आहे न। सॼे विश्व में इहो हिकिड़ो ई सूरज आहे, सभिनी हंधि इहा रोशनी पहुचाए पियो थो। देश में निकला होगा चांद, हम तो हैं परदेस में। त हिननि जे लाइ त सूर्य हिकिड़ो ई आहे। प्रेम आनंद बि ॾींदो आहे ऐं प्रेम ईअं चऊं सुठियूं ॻाल्हियूं बि पैदा कराईंदो आहे, माना ज्ञान बि प्रेम मां निकिरंदो आहे, सुठियूं ॻाल्हियूं। राम प्रसन्न आहे त सूर्योदय उन अरुणोदय खे ॾिसी करे लक्ष्मण खे चएसि थो, लक्ष्मण ओयऊ अरुण अवलोक हो ताता। लक्ष्मण ॾिस त सही हिन अरुणोदय खे, सूर्य अचण वारो आहे, अञा आयो कान्हे, पर केॾो आनंददायी वातावरण आहे। पक्षी केॾा ख़ुशि लॻा पिया आहिनि सुबुह जो। कमल जा गुल जेके राति जो मुरझायल हुआ उन चंद्रमा जे करे, उहे हाणे ॾिस केॾा ख़ुशि लॻा पिया आहिनि। राम साबित थो करणु चाहे कि उहो चंद्रमा ठीकु न आहे। सूर्य जे करे कमल जो गुल कीअं प्रसन्न थियो। पंकज कोक लोक सुखदाता। ऐं जेके लोक माण्हू आहिनि, आम माण्हू, उन्हनि खे बि सुख मिली रहियो आहे। अॻे जी जीवन शैली इहा ई हुई। सुबुह जो माण्हू उथी वेंदा हुआ सवेल, छो त सुम्हंदा बि सवेल हुआ, त उहो सूर्योदय सभिनी लोकनि खे सुख ॾियण वारो आहे। हाणे थोरो उल्टो आहे समय, जब जागो तभी सवेरा। भाई ॾिसो अॼु त अहिड़ी स्थिति आहे, मां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि, कॾहिं कॾहिं सुबुह जो उथंदो आहियां, अञा सूर्योदय न थियो हूंदो आहे, पर इहा ई अरुणोदय हूंदी आहे, त मां माण्हुनि खे जेको ॾिसंदो आहियां न, उथिया त आहिनि पर सुम्हियल ई उथिया आहिनि। उथी त विया, शरीर सां उथी विया, बिल्कुलु फ्रेश बि आहिनि, पर आध्यात्मिक रूप में मां उन्हनि खे सुम्हियल ई ॾिसंदो आहियां। उन्हनि जी चाल सां ख़बर पवंदी आहे। का पिपर ते जल चढ़ाइण थी वञे, पिपर खे जल चढ़ाइण सुठो आहे, उहो मां नथो चवां, पर हूअ निंड में पई थी वञे। हुन जे लाइ कोई उद्देश्य आहे जल चढ़ाइण जो। का स्कूल पे थी वठी वञे पंहिंजे पुट खे स्कूल लाइ तैयार करे, बस में विहारण, को बोरवन में वॉक लाइ पियो थो वञे, कोई कंहिंजी निंड ई फिटल ई आहे त मिड़ई निकितो आहे घरां, कोई नेतागिरी पियो थो करे, कोई बोरवन में ॾिसो वञी करे प्रकृतिअ जो माहौल ई ख़राब करे पंहिंजो ई हू ग्रुप ठही विया आहिनि पंहिंजा। त सवेल उथी करे बि कोई फ़ाइदो मां कोन पियो थो ॾिसां अॼु जे समय में। अगरि इहा ई नेतागिरी करणी आहे तव्हांखे सवेल उथी करे, त भली थोरो देरि सां उथो पर जागो। हा, इहा नेतागिरी करे वरी इन्हनि जी तव्हां सॼे ॾींहं जी हूअ त ॿुधो ॻाल्हियूं, हिक खां पुछंदव केॾी महिल उथंदो वई, पोइ कोई चएसि 9 थी वेंदा आहिनि, 10 थी वेंदा आहिनि, त बसि हीअं हुन में भरिजी वेंदा ॼण हुन को खून करे छॾियो हुजे, ऐं उहो हिनखे ख़बर आहे कि हिन बसि मूंखे ख़बर आहे हिन खून कयो आहे, ईअं निहारींदसि हुन ॾे। त हिन खां सुठो थोरो तूं बि देरि सां उथ, तूं माहौल त न ख़राब कर। सभिनीनि खे चवंदो फिरंदो ऐं कि सवेल उथो, योग कयो, वॉक कयो, अमृत वेला कयो। इहो त अञा अरुणोदय खां बि पहिरीं थींदो आहे। जागण में जस कहिड़ो प्यारा, भॼन आहे न हिकु। जागण में जस कहिड़ो प्यारा,
दर्शन रब जो जे ना मिले, जागण में जस कहड़ो प्यारा। दर्शन रब जो जे ना मिले, दर्शन रब जो जे न थिए, दर्शन रब जो जे न थिए, दर्शन रब जो जे न थिए। तोखे याद फिर भूअ जी न अचे, जागण में जस कहड़ो प्यारा। दर्शन रब जो जे न थिए, जागण में जस कहड़ो प्यारा। जे दर्शन रब जो की न थिए। निंद्र सभागी मुहिब मिलाए, निंद्र की निंदन की न सुहे, निंद्र की निंदन की न सुहे। निंद्र सभागी मुहिब मिलाए, निंद्र की निंदन की न सुहे, निंद्र की निंदन की न सुहे। निंड खे निंदन की न सुहे, जेको प्रीतम जाथो चरण छुए, प्रीतम जाथो चरण छुए। जे दर्शन रब जो ना थिए, जागण में जस कहड़ो प्यारा। जे दर्शन रब जो ना थिए। ॾिसो कवि लीलावंतीअ जो भॼन आहे। हिन निंड जी तारीफ़ कई, पर सम्झजो तॾहिं तारीफ़ कई निंड जी अगर निंड में साजन याद अचे, भगवान अगर याद आए निंड में, ऐं उहा निंड पूरी करे असां उथी करे अहंकार नथा कयूं, त उहा निंड सुठी आहे। हिकु कहावत आहे, सिज उभरण खां भली राति हुजे, मुंहिंजी कामिल सां मुलाक़ात हुजे। इहो कंहिंजो आहे ख़बर अथव? ख़बर कान्हे पर ॿुधो आहे। इहो जलेबियुनि वटि ॿुधो हूंदव न। जलेबियुनि एॾा भॼन ॻाया आहिनि सभु ॿियनि जा। ही मास्टर चंद्र जो आहे, पर जलेबियुनि कॾहिं हुन कंहिं कविअ जो नालो खयो ई कान्हे। त हिन लीलावंतीअ ॿई ॻाल्हियूं कयूं आहिनि। जंहिं बि लिखियो आहे लीलावंतीअ नाले सां, हिकु इहो कि निंड सभागी मुहिब मिलाए, निंड खे निंदण की न सूहे, निंड खे निंदण की न सूहे, जेका प्रीतम जाती चरण छुए। पर हाणे इन जो मतिलबु इहो बि कान्हे कि माण्हू सुम्हियो पियो हुजे, माण्हू जागे पर राम वांगुरु उत्साह सां, प्रफुल्लता सां, अहोभाव सां भगवान खे धन्यवाद ॾेई करे जागे, उन प्रकृतिअ जो दर्शन करे, पक्षियुनि जो, कमल जो ऐं सूर्य जो। त हाणे ॿियो अंतरो अचे थो कि जेके वरी रुगो सुम्हिया ई पिया हुआ उन्हनि वरी विञाए छॾियो। ससुईअ निंड में पुनल विञायो, मीरा विञायो जागी करे, मीरा विञायो जागी करे। ससुईअ निंड में पुनल विञायो, मीरा विञायो जागी करे, मीरा विञायो जागी करे। भले अहिड़ी सुजागी अखां, मीरा विञायो जागी करे। भले अहिड़ी सुजागी अखां थिया परे, मीरा विञायो जागी करे। भले अहिड़ी सुजागी अखां थिया परे। जागण में जस कहिड़ो प्यारा, दर्शन रब जो की न मिले। जागण में जस कहिड़ो प्यारा, जे दर्शन रब जो की न मिले। जोगन खां वठ मनड़ा जुगती, निंड में सिमरण कीअं कजे, निंड में सिमरण कीअं कजे, लीलावंती प्रभुअ सां कीअं मिलजे। त 4 बजे उथी करे भी अगर माण्हू आध्यात्मिक रूप सां न जागियो
त इन खां सुठो सुम्हियो ई पियो हुजे, सुम्हियल ई भलो आहे। उहो भली 4 उथे 5 उथे, पर उथी करे सिमरण करे। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि मां 5 बजे पूरे निंड खुली वेंदी आहे, उनजी हू बॉडी लैंग्वेज ॾिसंदा कयो पूरे 5 बजे। ऐं जेको न उथंदो आहे उहो वीचारो ॿुधंदो आहे, निहारींदो आहे पियो वीचारो। पोइ छा कंदो आई? 5 बजे उथी चवंदो चांहि ठाहींदो आहियां। हाणे तूं चांहि 5 बजे ई पीअणी अथई त 10 बजे पी, उन में कहिड़ी दिक़त आहे? तोखे करणो उहो ई आहे जेको 10 बजे बि थी सघे थो, त 5 छा उथी कंदो आई? इन्हनि खे दिमाग़ में भौरी भरियल आहे कि बस सवेल उथणु महानता आहे। पोइ भली मां कूड़ ॻाल्हायां, रिश्वत वठां, ॿियनि खे जलील कयां, कुझु बि कयां, मूंखे लाइसेंस मिली वियो छो त मां सवेल उथियो आहियां। इहो कमु ही पिए थियूं कनि अॼुकल्ह अमृत वेला वारियूं। 4 बजे सिमरन करती हूँ, 5 बजे करती हूँ, 3 बजे। त 3 बजे थी करी त सुम्ही न तंहिंखां वरी सुम्ही पवंदियूं आहिनि। ही कंहिंजी बुराई कोन था कयूं असां। मां तव्हांखे थो चवां सहजता सां जेॾी महिल बि उथंदा आहियो उथो, पर प्रसन्नता पूर्वक, कृतज्ञता पूर्वक कि धन्यवाद, भगवान जी कृपा आहे असांजे मथां कि असांखे ही सुख ॾिना अथई मालिक, ईअं उथूं। त राम लक्ष्मण खे चएसि थो, लक्ष्मण केॾो सुंदर थो लॻे हीअ अरुणोदय, पंकज कोक लोक सुखदाता, सभिनि खे सुख ॾियण वारो आहे इहे अरुणोदय। तॾहिं लक्ष्मण हथ जोड़े करे चएसि थो, भाऊ मां कुझु ॻाल्हायां? कल्ह बि मां चुप करे ई वेठो हुअमि, तव्हांजी कल्ह खां ॿुधां पियो थो। राम चएसि थो, हा चओ न, छा थो चवणु चाहीं? लक्ष्मण चएसि थो, साईं बोले लखन जोर जुग पानी, प्रभु प्रभाव सूचक मृदुबानी। लक्ष्मण चए थो, साईं अरुणोदय सकुचे कुमुद, उडगन ज्योत मलिन, जिम तुम्हारे आगमन सुन, भय निरपति बलहीन, भय निरपति बलहीन। चएसि थो, साईं ही जेको अरुणोदय थियो आहे न, सूर्योदय थियण वारो आहे, इहो दरअसल तव्हांजो मैसेज ॾेई रहियो आहे कि राम अची वियो अथव। अयोध्या ऐं जनकपुर में अॼु धनुष यज्ञ आहे, त अनेक राजा महाराजाऊं आया आहिनि हिते भाग वठण लाइ कि भाई शिव जो धनुष आहे, हीअ ॾाढो पुराणो हूंदो त मां खणी करे प्रत्यंचा चढ़ाईंदमि। सभु ईअं ई पिया था सोचनि राजाऊं जेके आया आहिनि, राजकुमार। पोइ सीता मुंहिंजी थी वेंदी। लक्ष्मण चए थो, साईं इहे तेसि ताईं माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि जेसि ताईं तव्हांजी इन्हनि खे ख़बर न पवंदी आहे। अहंकारी माण्हू, लोभी माण्हू, असुर दुष्ट माण्हू सिर्फ़ु तेसि ताईं हलंदा, कूड़ा माण्हू सिर्फ़ु तेसि ताईं उॾामंदा आहिनि जेसि ताईं हिकु सचो प्रगट कोन थियो आहे। जहिड़ीअ तरह सूर्योदय अञा थियो कान्हे, पर आगमन जी सूचना ॾेई रहियो आहे ही अरुणोदय। अछाण बि थी रही आहे, हाणे अछो अछो वातावरण थी वियो आहे। त इन में चंद्रमा गुम थी वियो, तारे छपे अंधेर पलो आहे, अंधकार भॼी वियो, तारा हल्का हल्का थोड़ा थोड़ा टिमटिमाइनि पिया था, पर पहिरीं जेको चमकनि पिया उहो हाणे उन्हनि जी उहा मंद थी वई आहे। त रुगो सूर्य जे अचण जी सूचना सां इहे तारा ऐं
कुझु ॿिए बि अहिड़ा गुल थींदा आहिनि जेके कुमाइजी वेंदा आहिनि। केवल सूर्य जे अचण जी सूचना सां ई तारा गुम थी विया, जुगनू गुम थी विया, चंद्रमा गुम थी वियो। तहिड़ीअ तरह जेके राजाऊं आयल आहिनि हिते जनकपुर में अहंकार सां भरियल, उन्हनि खे ख़बर पइजी वई आहे कि राम अची वियो आहे। त साईं अरुणोदय उन्हनि जे लाइ थियो आहे इहो कि राम अची वियो आहे। अञा साम्हूं कोन ॾिठो अथनि उन्हनि तव्हांखे। साम्हूं जॾहिं ॾिसंदा ऐं तव्हां धनुष भञंदा, मूंखे विश्वास आहे तॾहिं मां मञी सम्झंदमि सूर्योदय थियो ऐं ही जेके राजाऊं महाराजाऊं आहिनि इहे सभु गुम थी वेंदा। धनुष आहे रात्रि, उहा रात्रि नाश थींदी ऐं हिननि सभिनी राजाउनि जो अहंकार भंग थींदो। हिते लक्ष्मण इहो ॿुधायो आहे कि प्रकृतिअ में काई बि घटना थिए, मुंहिंजो मतिलबु तव्हां सां आहे। लक्ष्मण थो चए ही अरुणोदय मुंहिंजे हिसाब सां सूचना ॾियण लाइ आयो आहे कि राम बि ईअं ई आहे। मुंहिंजे लाइ तव्हां ई सूर्य आहियो, सत्य जा सूर्य। तव्हां अञा हिते आहियो, अञा हुते कोन पहुता आहियो रंगभूमिअ में, पर हींअर ई हुननि जी निंड हराम थी वई हूंदी जिन खे तव्हांजे प्रभाव जी ख़बर आहे। पर जॾहिं तव्हां हुते पहुचंदा त सभु बलहीन थी वेंदा। अरुणोदय सकुचे कुमुद उडगन ज्योति मलिन, जिम तुम्हार आगमन सुन भय निरपति बलहीन। निरप सब नखत करें उजियारी, टार न सकें चाप तम भारी। जेके तारा आहिनि न आसमान में रात जो बि, उहे केॾा बि चमकनि, रात जो अंधकार कोन हटाए सघंदा आहिनि। तीअं ई राजा जेके आयल आहिनि इहे कुझु बि चमकनि उॾामनि, इहे धनुष कोन तोड़े सघंदा। ॾाढनि माण्हुनि खे थोड़े में ॾाढो अहंकार अची वेंदो आहे कि अरे मैंने वो किया तो वो क्यों नहीं कर सकता। हिकु ॿिनि मुर्गनि जी लड़ाई थी वई। ॿ मुर्गा ऐं टीलो हो, मतलब छेणे जो सुकल नंढो पहाड़, उन ते लड़ाई थी ॿिन्हिनि जी कि मुंहिंजो एरिया आहे हीअ। त जेको थोड़ो सो हो, थोड़ो हटो कटो मोटो ताजो मुर्गो, उन ॿिए वारे खे मारियईंसि, भॼाईंसि, हू भॻो वठी। त हिन मुर्गे खे ख़ुशी थी त ॿिए मुर्गियूं जेके हुयूं उहे चारों तरफ़ हिन मुर्गे खे घेरे करे तारीफ़ करण लॻियूं। अच्छा किया, अच्छा मारा, पाण में पई चवनि अच्छा मारा इसने उसको। त मुर्गे खे थी वियो अहंकार। मुर्गे जी ॿियो कोई आहे छा हिननि खे ॾिसी करे? ॿियो कोई आयो अचे मूंसां लड़े? चई कोई जवाब ई नथो ॾे। प्यार जोश बि हिम्मत बि ॾींदो आहे, प्यार बल ॾींदो आहे। त मुर्गो छत ते चढ़ी वियो मथे, उते चिल्लाए करे थो चए ॿुधी वठो जेके बि पक्षी जात जा आहियो, मुर्गा हुजो तीतर हुजो कोई बि हुजो, हिन एरिया में अचण खां पहिरीं 100 दफ़ा सोचजो मूंखे कोई नथो हराए सघे। अॼु हिकिड़े मुर्गे खे मारे भॼायो आहे। त अञा चई पियो त हिकिड़ो बाज आयो, हिन खे पकड़े करे उॾामी हली वियो। त सावधान थो कयांव, मतां थोड़ो को सुठो कमु थी वञेव ऐं कोई तारीफ़ करेव त इनखे इहो न सम्झजो कि हाणे मां सभु कुझु थी करे सघां, सब कुछ हो सकता है। राजाऊं महाराजाउनि खे सभिनीनि खे अहंकार भरियल हो कि मां हुते लड़ाईअ में जीतियो आहियां, मां वॾा हू खणी वेंदो आहियां, पहाड़ वॾा वज़नदार लोह जा हू खणी वेंदो आहियां, त धनुष छो न खजंदो मूंखां? त लक्ष्मण चए थो साईं ही सभु रात जा तारा आहिनि, केॾा बि टिमटिमाइनि, इहे रात जे अंधेरे खे कोन दूर करे सघंदा, इहो तव्हां करे सघंदा। त हाणे राम जे लाइ ईअं चऊं।
रात का अंधेरा तुम्ही से, सवेरे का उजाला भी तुम्ही से। अंधेरा तुम्ही से, सवेरे का उजाला भी तुम्ही से। चांद में शीतलता तुम्ही से, सूरज में तेजपन तुम्ही से। मैंने पूछा सूर्य से कि देखा है कहीं मेरे राम साहसी। सूर्य ने कहा किरणों की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा फूलों से कि देखा है कहीं मेरे राम साहसी। फूलों ने कहा कलियों की कसम, नहीं नहीं नहीं। पूछा चांद से, उसी का हर शय में नाम है उसी का। घट घट में रूप है उसी का, हर शय में नाम है उसी का। जो भी उसकी शरण में आए, हर जन्म से वो मुक्त हो जाए। मैंने पूछा भक्तों से कि देखा है कहीं मेरे राम साहसी। भक्तों ने कहा भक्ति की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे राम साहसी। तूने कहा तेरी कसम, नहीं नहीं नहीं। ठीक आहे, ही पोइ बि ॾियो आहे त हले हा। ओके हलो। हिकिड़े माण्हू अची, तव्हां पैसा कोन वठंदा आहियो, पोइ तव्हांजो कमु कीअं हलंदो आहे? चयोमांसि यार ॾाढा माण्हू पुछंदा आहिनि इहो सवाल, पर हिकिड़े माण्हूअ पुछई न त हुनखे कुते चक पाए वरितईंसि। त चई मतिलबु जेको इहो सवाल पुछंदो आहे उनखे कुतो चक पाईंदो आहे? चयोमांसि न, जंहिंखे कुतो चक पाईंदो आहे न उहो इहो सवाल पुछंदो आहे। हली वियो। भई तुंहिंजो कहिड़ो मतिलबु? हीअं कमु हलंदो आहे न, मुंहिंजो कमु हलंदो आहे। मैंने पूछा चांद से ये हसीन चेहरे मेरी तस्बीह के दाने हैं, निगाहें फेर लेता हूँ मेरा काम हो जाता है। स्वांत सुख मिलंदो आहे न, जेको कथा करे सत्संग करे, उहो स्वांत सुख असांखे सभु ॾेई छॾींदो आहे। स्वांत सुख। त प्रसंग हली रहियो आहे, राम जी तारीफ़ लक्ष्मण थो करे। चएसि थो साईं तव्हां जीअं तव्हां ई ॿुधायव कि सूर्योदय थियण सां पक्षी ख़ुशि थींदा आहिनि, कमल जो गुल प्रफुल्लित थींदो आहे, माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, त तव्हांजे बि अचण सां तव्हांजा भगत ख़ुशि थींदा आहिनि। चइनी प्रकारनि जा भगत। कमल कोक मधुकर खग नाना, हर्षे सकल निसा अवसाना।
ऐसे ही प्रभु सब भगत तुम्हारे, होई हैं टूटे धनुष सुखारे। उयो भान बन श्रम तम नासा, दूरे नखत जग तेज प्रकाशा। इहो असां ॿुधोसीं सभु हींअर। त लक्ष्मण चएसि थो जेॾी महिल तव्हां धनुष खणंदा, उहा आहे उहा घाटी जंहिंमां सूर्योदय थींदो आहे ऐं धनुष टुटण सां तव्हांजो वास्तविक परिचय हिन संसार खे मिलंदो ऐं मूंखे हुनजो इंतजार आहे। लक्ष्मण तो चए हर कंहिंजो हिकु समय थींदो आहे कि कॾहिं कॾहिं उहो उदित थींदो, कॾहिं उदित थींदो। गुरु नानक खे 33 साल लॻी विया, जो संसार खे ख़बर पवंदे पवंदे, ऐं गुरु अमरदास खे 70 साल त वञण जी उमिरि थींदी आहे, माना जीवन पूरो थी वियो 70 साले में। त 70 साल जी उमिरि में माण्हुनि खे ख़बर पई कि हे गुरु आहे। गुरु तेग बहादुर बि कोठीअ में लिकल हो, चङे टाइम खां पोइ प्रगट थियो। त राम जो प्राकट्य थियो आहे उते जॾहिं हुन धनुष तोड़ियो आहे। सॼे संसार खे पोइ ख़बर पई कि राम ही सूर्य आहे हिकिड़ो, सत्य जो सूरज आहे। इहो लक्ष्मण पहिरीं भविष्यवाणी करे चुको। लक्ष्मण चए थो कि जॾहिं तव्हां धनुष भंग कंदा न, तब भुज बल महिमा उद घाटी, प्रगटी धनु बिघटन परिपाटी। पोइ हिकु परंपरा, हिकु ऐतिहासिक घटना थी वेंदी जो सॼो संसार तव्हांखे यादि कंदो त असली सूर्य तव्हां आहियो। हिन सॼे जगत जा बि आहियो ऐं देवलोक जा बि, सॼे ब्रह्मांड जा असली। ॾिसो हिन सूर्य खां वॾो असांखे ख़बर कान्हे, इन सांसारिक शयुनि खां वधीक शक्तिशाली भीतरी शक्तियूं थींदियूं आहिनि। मन जी शक्ति, प्रेम जी शक्ति, वीचारनि जी शक्ति। त राम उहो सूर्य आहे जेको सभिनी ज्ञानियुनि जो बि ज्ञानी आहे, भगतनि जो बि भगवान आहे। उहो भीतरी अवस्था वारो सूर्य आहे। पर संसार खे ख़बर तॾहिं पई जॾहिं हुन धनुष तोड़ियईं। इहो लक्ष्मण पहिरीं चयो। त भगवान इहे अखर ॿुधी राम मुस्कुराइण लॻो। बंधु बचन सुन प्रभु मुस्काने। हाणे राम हिते सिर्फ़ मुस्कुरायो, बस ये आखिरी ॻाल्हि चई करे सत्संग खे विराम था ॾियूं। तारीफ़ कोन की लक्ष्मण जी, इहो ॿुधाइण ज़रूरी आहे। जेके शीलवान हूंदा आहिनि न, सज्जन सुठा माण्हू, उहे पंहिंजी तारीफ़ ॿुधी करे संकोच में भरिजी वेंदा आहिनि। त उहे पोइ जवाब में प्रतिक्रिया कोन ॾींदा आहिनि। ऐं इहा तव्हां उमेद न कजो, अगरि कंहिं सुठे माण्हूअ जी सची तारीफ़ कयो था त इहा उमेद न रखो कि उहो बदले में चए थैंक यू, या अरे ये तो सब उसकी कृपा है, हो जाता है, हमसे हो जाता है। ॾाढा ईअं चवंदा आहिनि न तारीफ़ करीनि त कि असां मूं में कहिड़ी ताक़त आहे, उहो त हुन कृपा कई, हीअं थियो। त इहे शीलवान माण्हूअ मां इहा उमेद न कजो, उहो एतिरो कोन चवंदव। हो बस मुस्कुराए करे संकोच में भरिजी वेंदो। मुस्कुराई तब काफ़ी आहे, न त ॾाढा त संत फ़क़ीर मुस्कुराईंदा बि कोन्हनि, चवंदा न कर न कंहिं चई तूं तारीफ़ कर मुंहिंजी, उहे हलंदा थींदा। त राम हिते शिक्षा थो ॾे कि बसि हुन मुस्कुरायो कि लक्ष्मण चए सही तो, पर ठीकु आहे हिते स्टॉप कर। ऐं चयईंसि लक्ष्मण जल्दी सनानु कर, हलूं, सुबुह थी वियो आहे, गुरुअ वटि हलणो आहे। त उन्हनि ॿिन्हिनि भाउरनि सनानु पाणी कयो। नित्य क्रिया कर गुरु पहे आए, चरण सरोज सुभग सिर नाए। नित्य क्रम करे, सनानु पाणी करे, ॿई भाउर अची करे गुरुअ वटि पहुता। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।